नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त राणीपुर ڀرسان ॻोठ अब्दुलमजीद चांडियो जे रवासिन जो SSP खैरपुर ज़फर इकबाल मलिक जी ज़ियादतين ऐं कूड़ा केस दाख़िल करण खिलाफ़ अब्दुलमजीद चांडियो, मंसूर चांडियो, नईम चांडियो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन चयो त SSP खैरपुर ज़फर इकबाल मलिक ॻोठ जी मौजूद शख़्सियत अब्दुलमजीद चांडियो खां मुबीना तौर मंथली घुरी हुई। न ॾियण ते संदसि भाइटे मंसूर चांडियो मथां 4 कूड़ा केस दाख़िल करे छॾियनि। हिननि चयो त अब्दुलमजीद चांडियो ॻोठ जे मौजूद हुजण सां गॾोगॾु वापारी पिण, जंहिंखे हज़ारे एकड़ ज़मीन, प्राइवेट स्कूल, पेट्रोल पंप ऐं ॿी ज़ाती मिल्कियत, पुलिस हिन खां मुबीना तौर मंथली घुरी रही है। न ॾियण तां हिन जे भाइटे मथां हिकु ॾींहं में 2 FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि। SSP खैरपुर पुलिस ऑफिसरनि खां केस दाख़िल करण जा हुकुम ॾेई रहियो आहे, जंहिं जा सबूत मौजूद आहिनि। असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सिंध, वज़ीर आला सिंध, IG सिंध खे अपील करियूं था त नोटिस वठी SSP खैरपुर खिलाफ इंक्वायरी करी वञे। शहर आहे इनको सॼे शहर खां बतो वठंदो। अच्छा, ज़ुल्म जो ना कजो, छाजो पतो जो साईं केस दाख़िल कया वञे। 14 ॾींहं अॻ में FIR थी आहे। बाबा अहिड़ी ॻाल्हि हुई त असांखे तूं उन महिल नालो विझे हा नी। हींअर असांखे नालो ॾेई असांखे बस देनि पियो थी, बीमार थी विया, असां मरीज़ थी विया, दिलि जा मरीज़ थी विया। एहतजाज कयो, अॻिलो क़दम जो कहिड़ो हूंदो? अॻिलो असांजो क़दम इहो हूंदो, असां हिन दरवाज़े ते SP ऑफिस जे धरने ऑफिस में धरनो हणंदासीं। अञा न त असां रोड ते धरनो हणंदा, रोड बंदि कंदासीं। मजबूर थी था कयूं जो असांजो केरु ॿुधे कोन थो, पोइ माना केरु ॿुधे। कहिड़े क़िस्म जूं FIR दाख़िल करे रहियो आहे? मंशाज में FIR कर रहे हैं। उनमें मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।